हक़ मौजूद दोस्तों, थर यात्रा जे ॿिए वीडियो में मां तव्हांखे भली कार चवां पियो। आहियां मज़हर अली ऐं अॼु तव्हांखे हिकु अहिड़ी जॻह ॾांहुं वठी वञी रहियो आहियां जेका सदियुनि जी तारीख़ रखे थी ऐं इहा जॻह दिलि फ़रेब कहाणियुनि जो मर्कज़ रही आहे। हीअ जॻह आहे उमरकोट जो क़िलो। अव्हां हिन वीडियो खे ॾिसण लाइ मूंसां गॾु शामिल थी वञो। हिन वीडियो खे लाइक कयो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन जे बटन खे दॿायो त जीअं मुंहिंजा मुस्तक़बिल में ईंदड़ वीडियो तव्हां ताईं आसानी सां पहुची सघनि। सिंध धरती हज़ारें साल पुरानी तहज़ीब सिंधु तहज़ीब या इंडस वैली सिविलाइज़ेशन जी ख़ालिक़ आहे। मौजूदा तरक़ी याफ़्ता दुनिया जो बुनियादु इन इंडस सिविलाइज़ेशन जे बुनियाद ते आहे। इन सिविलाइज़ेशन दुनिया में माण्हुनि खे रहणु सेखारियो, माण्हुनि खे जीअणु सेखारियो, माण्हुनि खे कमु करण जा तरीक़ा सेखारिया, माण्हुनि खे तरक़ी करण जा रस्ता ॾेखारिया। हिन धरती ते उमरकोट जीअं केतिरा ई क़िला मौजूदु आहिनि, केतिरा ई आसार क़दीमा जा निशान आहिनि। हिन धरती ते सक़ाफ़ती रंग आहिनि। हीअ धरती अमुन जी धरती रही आहे। हीअ धरती मुहबत जो मर्कज़ रही आहे। हिन धरती ते तव्हांखे तारीख़ नज़र ईंदी ऐं उन तारीख़ जो हिकु हिसो ॾिसण लाइ हिन वक़्तु असीं उमरकोट जे क़िले में दाख़िल थी रहिया आहियूं। जीअं ई असां हिन दरवाज़े जे वेझो ईंदा वञूं था त असांखे हीअ नज़र अचे पियो त हीउ दरवाज़ो केॾो न अजीब ऐं बहितरीनु तरीक़े सां ठहियलु आहे। फ़न तामीर जो आला हिकिड़ो मिसाल आहे। हिन दरवाज़े खे ॾिसी करे तव्हां उन वक़्त जे कारीगरनि खे दाद ॾियण खां सवाइ रही न सघो त केॾी कारीगरीअ सां हिननि वॾो दरवाज़ो जेको क़िले जो वॾो मेन दरवाज़ो आहे ठाहियो आहे ऐं क़िले जी जेका भित आहे उहा ठाही आहे। दोस्तो, उमरकोट जो असुलु नालो अमरकोट आहे, पर वक़्त जे लहरनि अमरकोट खे उमरकोट में तब्दील करे छॾियो। सूमरो डायनासिटी सां लाॻापियल हिकु सूमरो बादशाह हीउ क़िलो ठारायो हो ऐं सूमरो डायनासिटी जो वक़्तु तक़रीबन 1050 खां 1350 ईस्वी ताईं हुयो। किन तारीख़दाननि जो इहो बि ख़्यालु आहे त हीउ क़िलो उमर बादशाह ठारायो, जेको सूमरो ख़ानदान जो हिकु फ़र्दु हुयो। 13वीं सदी ईस्वी जे पहिरें अधु में क़िले ते परमा सोडा नाले हिकु राजपूत हुक्मरान कब्ज़ो कयो, जंहिंजे जानशीननि केतिरनि ई सदियुनि ताईं उन कब्ज़े खे क़ाइमु कयो। इन ख़ानदान जे हिक्मराननि मां हिकु हिक्मरान राना परशाद हुमायून ऐं संदसि साथियुनि जी फ़ारस वञणु वक़्तु मेज़बानी बि कई हुई ऐं अहिड़ी तरह जेको अकबर बादशाह आहे उन जो जनमु बि हिन क़िले में थियो। क़िले में दाख़िल थियण सां लॻे ईअं थो त वक़्तु असांखे 100 साल पोइते वठी वियो आहे। क़िले में दाख़िल थियण खां पोइ असांखे हिकु मालूमाती बोर्ड नज़र अचे थो। हीअ मालूमाती बोर्ड 3 ॿोलियुनि में असांखे ॼाण ॾिए थो। उहे ॿोलियूं आहिनि सिंधी, उर्दू ऐं अंग्रेज़ी। इहो बोर्ड असांखे उमरकोट क़िले जी चङी हद ताईं ॼाण मुहैया करे थो ऐं ॿुधाए पियो त हीउ क़िलो कीअं क़ाइमु थियो। मालूमाती बोर्ड ॾिसण खां पोइ असीं हाणे क़िले में मौजूदु हिकु ॿी जॻह ॾिसण लाइ वञूं पिया जेका तव्हांखे हाणे नज़र अची रही आहे। हीअ बेसिकली तहफ़ुज़ लाइ हिकु जॻह ठहियलु आहे जंहिंखे असीं सिक्योरिटी प्लेस चऊं। हीअ चढ़ाई वारी जॻह आहे छाकाणि त हीअ मथे ठाही वई आहे जीअं क़िले ते कंदड़ हमले आवरनि खे जवाबु ॾेई सघिजे। हीअ मालूमाती बोर्ड इन जॻह जे बारे में ॼाण ॾेई रहिया आहिनि। असां मालूमाती बोर्ड परे हिन ॾाकिरे जे ज़रिए इन सिक्योरिटी प्लेस या तहफ़ुज़ वारी जॻह ॾांहुं वधल लॻासीं। हीअ हक़ीक़त में शानदार जॻह आहे। जीअं जीअं असीं मथे चढ़ंदा पिया वञूं तीअं असांखे पासे में बहितरीनु क़िस्म जा नज़ारा अचनि पिया जेके तव्हां बि ॾिसंदा हूंदा। को बि बादशाह जॾहिं बि पंहिंजो क़िलो ठाराईंदो आहे त उनजो मक़सदु तहफ़ुज़ ॾियणु हूंदो आहे ऐं उन तहफ़ुज़ ॾियण लाइ मुख़्तलिफ़ क़िस्म जा औज़ार ऐं ज़रिया तरीक़ा इस्तेमालु कया वेंदा आहिनि। हाणे असीं उन सिक्योरिटी वारी जॻह ते मथे चढ़ी आया आहियूं। हिते तव्हां ॾिसंदा त हर पासे हिकु मशीन गन फिट थियलु आहे। उहा मशीन गन हिन क़िले खे तहफ़ुज़ ॾियण लाइ इस्तेमालु कई वेंदी हुई। तक़रीबन 7 खां 8 मशीन गनूं आहिनि जेके क़िले जे हर तरफ़ खे कवर कनि थियूं या तहफ़ुज़ ॾियण लाइ इस्तेमालु थियनि थियूं। मशीन गन जी शिकिल तव्हांखे नज़र अची रही आहे जेका हिन वीडियो में तव्हांजे साम्हूं आहे। तक़रीबन जेके बि मशीन गनूं हिते लॻियल आहिनि उहे साॻी शिकिल जूं आहिनि।
जॾहिं असां इन सिक्योरिटी प्लेस ते मथे आयासीं ऐं उते जॾहिं मूं चौधारी ॾिठुमि त मूंखे हिकु बहितरीनु नज़ारो नज़र आयो जेको आउं पंहिंजे कैमरा में रिकॉर्ड कयुमि ऐं अव्हां बि ॾिसी सघो पिया। हिते मशीन गनूं बि अव्हांखे नज़र अचनि पियूं ऐं हितां जेके नज़ारा आहिनि उहे बि तव्हांखे नज़र अचनि पिया त ॿाहिरि केॾी वणकारी आहे, केॾी ग्रीनरी आहे। इहा उमरकोट जी सूंहुं आहे, इहा उमरकोट जे माण्हू जी सूंहुं आहे जेके वणनि सां मुहबत था कनि, सावक सां मुहबत था कनि ऐं पंहिंजे इलाइक़े खे, पंहिंजे शहर खे पॉल्यूशन खां, गंदगी खां, आलूदगी खां बचाइनि पिया। उमरकोट में हिकु ॿी जॻह जेका ॾिसण वटां आहे उहो आहे अजाइब घर, जंहिंखे म्यूज़ियम चवनि था। हूअं त उमरकोट में दाख़िल थियण जी का फ़ी न आहे, पर म्यूज़ियम में दाख़िल थियण लाइ तव्हांखे फ़ीस ॾियणी पवंदी। मुंहिंजे ख़्याल में इहा ज़रूरी आहे त जीअं इन अहम जॻह जी हिफ़ाज़त बि थी सघे, डेवलपमेंट बि थी सघे। म्यूज़ियम में दाख़िल थियण खां पोइ सॼे हथ ते हिकिड़ो कमिरो अचे थो जंहिंमें मुख़्तलिफ़ क़िस्म जा किताब पियल आहिनि। हीअ किताब हक़ीक़त में नायाब आहिनि। हूअं त हीअ अजाइब घर तारीख़ी ऐं सक़ाफ़ती नमूननि जो ख़ज़ानो आहे। तव्हांखे हर तरफ़ ख़ज़ानो ई ख़ज़ानो नज़र ईंदो, पर हीअ किताबी सूरत में जेको ख़ज़ानो आहे हीअ पूरी तारीख़ खे पेश करे रहियो आहे। मुग़लनि जे दौर में लिखियल हीअ किताब तव्हांखे फ़ारसी ॿोली में नज़र ईंदा। हीअ मुग़लनि जी हुकूमत, उन जी तारीख़, उन्हनि जी शख़्सियतुनि ते किताब लिखियल आहिनि। इन खां सवाइ हिंदुस्तान ऐं सिंध जी तारीख़ बि हिननि किताबनि में समायल आहे। तंहिं करे म्यूज़ियम जो हीउ हिसो ॾिसण वटां आहे। हर किताब जे अॻियां हिकु नंढड़ी तख़्ती लॻल आहे जेका उन किताब जे बारे में ॼाण ॾेई रही आहे। किताबनि जे भरिसां ई वरी हिकु ॿिए कमरे में तव्हांखे नायाब शयूं मिलंदियूं। उहे आहिनि सनदूं, उहे आहिनि ख़त जेके मुग़ल बादशाह मुख़्तलिफ़ बादशाहनि खे लिखंदा हुआ। त उन्हनि ख़तनि जा नमूना बि हिन म्यूज़ियम में मौजूदु आहिनि। इन खां पोइ म्यूज़ियम में मौजूदु रहनुमा या गाइड असांखे हिकु ॿिए कमरे में वठी आयो। हिते मौजूदु हुआ स्टेचूज़, हिकु उमर बादशाह जो जेको तव्हांखे साम्हूं नज़र अचे पियो, ॿियो मारवी जो जेका हेठि वेठी आहे, टियों स्टेचू आहे बानी जो जेका मारवी खे सोन ऐं ॿिया तोहफ़ा ॾेई रही आहे। पर मारवी जो स्टेचू तव्हां ॾिसंदा त हू इन्हनि सोन ऐं तोहफ़ा वठण खां इनकार करे रही आहे। त हीअ स्टेचूज़ बि ॾाढा दिलचस्प आहिनि ऐं ॾिसण वटां आहिनि, छाकाणि त इहे स्टेचूज़ असांखे उमर बादशाह ऐं मारवी जी अफ़सानवी मुहबत वारी कहाणी ॾांहुं वठी वञी रहिया आहिनि। असां हिन तारीख़ी शख़्सियतुनि जे ऐं मुजसमनि खे ॾिसण खां पोइ पाण खे उन कहाणी में गुम करे छॾियोसीं ऐं पोइ उमर मारवी जो पूरो किस्सो, पूरी कहाणी साम्हूं अची वई। मारवी जी कहाणी, ख़ूबसूरती ऐं हुबल वतनी असां सभिनी खे मोहे विधो। उन खां पोइ असां कॉस्ट्यूम गैलरी में वियासीं जिते मौजूदु हर किरदारु असां सां ॻाल्हाए रहियो हो। पहिरियों किरदारु, पहिरियों कॉस्ट्यूम जेको मौजूदु हो उहो हिकु लोहर जो हो ऐं उन जी घरवारी जो हो जेके मुख़्तलिफ़ क़िस्म जा औज़ार ठाहे रहियो हो। इन खां पोइ ॿिए कॉस्ट्यूम ते, ॿिए किरदार ते असीं वियासीं जेको कुंभर जो हो, जेको हथ सां थांव ठाहे रहियो ऐं उन जी घरवारी उन लाइ मानी खणी आई हुई। मुंहिंजा ॿार इन्हनि कॉस्ट्यूम्स खे ॾिसी करे तमामु घणो ख़ुशि ऐं हैरान थी रहिया हुआ, छाकाणि त कराची में रही करे हू इन्हनि शयुनि खां परे रहिया। पर जॾहिं हुननि हीउ किरदारु ॾिठा त तमामु घणो मुतासिर थिया। अहिड़ी तरह ड्रखण जो जेको किरदारु आहे स्टेचू, ऐं उन खां पोइ ॿिया जेके सक़ाफ़ती किरदार आहिनि उहे बि स्टेचूज़ जी शिकिल में मौजूदु हुआ जेके पिणु तमामु घणो मुतासिर करे रहिया हुआ ऐं मुंहिंजे ॿारनि खे ॼाण बि ॾेई रहिया हुआ। उते मौजूदु गाइड असांखे हिकु नक्शो ॾेखारियो जंहिंमें सिंध जो
कल्चर ख़ासि करे उमरकोट ऐं थर जो कल्चर समायल हो। उन खां पोइ साॻी कमरे में असीं सिंध जे सकाफ़ती लिबासनि तरफ़ मुड़ियासीं, जिथे थरी लिबास ऐं ॿिया केतिरा ई सिंधी सकाफ़ती लिबास मौजूदु हुआ। इन ई सकाफ़ती कमरे सां गॾु हिकु ॿियो कमरो आहे जिथे थरी ज़ेवर मौजूदु हुआ, जंहिंजा मुख़्तलिफ़ क़िस्म जा नमूना हिन म्यूज़ियम में मौजूदु आहिनि। अहिड़ी तरह हिते केतिरा ई सकाफ़ती रंग समायल आहिनि, उहे रिलियूं हुजनि, लुंगियूं हुजनि, अजरक हुजनि, ड्रेसूं हुजनि, पर इन्हनि सां गॾु हिकु ॿियो कमरो बि मौजूदु आहे जिथे मुग़ल दौर जा हथियार मौजूदु आहिनि, उहे तलवारूं ऐं ॿिया जेके हथियार आहिनि उहे मौजूदु आहिनि, त उहे बि ॾिसण वटि आहिनि। ऐं हर हथियार जे भरिसां ई हिकु इंफॉर्मेशन पेपर लॻल आहे जेको उन्हनि हथियारनि जे या तलवारनि जे बारे में ॿुधाए वियो आहे। अहिड़ी तरह कुझु मज़हबी शयूं बि हिते मौजूदु आहिनि। अॼोके हिन सफ़र में बि अब्दुल मजीद मंगरियो असां सां गॾु रहियो। उन जो भाउ बि उन सां गॾु हो ऐं जेके असांखे उमरकोट जे बारे में ॿुधाईंदा रहिया, मुख़्तलिफ़ जॻहूं असांखे ॾेखारींदा रहिया। दोस्तो, हिन व्लॉग खे हिते ई ख़तमु करियूं पिया। जेकॾहिं तव्हांखे पसंदि आयो आहे त कमेंट बॉक्स में पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। ॿियो व्लॉग हूंदो मिठीअ ते, ऐं उहो उमरकोट खां मिठी ताईं हूंदो। उन में रस्तो बि तव्हांखे ॾेखारींदुमि, कुझु अहिड़ियूं अहम जॻहूं बि ॾेखारींदुमि ऐं मिठी बि तव्हांखे ॾेखारींदुमि। पंहिंजो घणो ख़्यालु रखंदा।